अस्सलाम वालेकुम। मां सैफुल्लाह समेजो तव्हांजे सिंध शान इस्लामिक टीवी। यकीन आहे उम्मीद आहे त तव्हां ख़ुशि चाक चङा भला हूंदा। अॼु जो माशाल्लाह जेको वीडियो मूं बनाइण जो सोचियो इहे ॾींहुं फजर जी नमाज़ पढ़ण खां अॻु में मां घर जी तरफ़ वञी रहियो हुउसि त ॾिठुमि त यार अॼु त ॾाढो प्यारो सीन आहे माक जो ऐं माशाल्लाह बहितरीनु। त मूं चयो यार अॼु पंहिंजे प्यारनि खे बि कुझु ॾेखारिजे सीन माशाल्लाह। यकीन तव्हांजे साम्हूं इहो सीन आहे। अॻियां हलूं था तव्हांखे बहितरीनु सीन ॾेखारियूं था। यकीन हाणे माशाल्लाह तव्हांखे सीन तव्हां गाॾी जी आमद थी चुकी आहे यानी रोज़गार सां रश्का गाॾियूं जेकी वञनि हर ग़रीब माण्हू पंहिंजे सफ़र जी गुज़र सां पंहिंजो वञी रहियो आहे। ॿियो हाणे तव्हां ॾिसो पिया सीन ॾाढो यार ओहो हो नज़र नथी पए यानी ॾिसूं पिया त ख़बर कोन्हे छा आहे छा कोन्हे। हाणे रोड ते चई यकीन असां पहुची चुका आहियूं। हाणे तव्हांखे ॾेखारियूं जेको तव्हां ॾिसो पिया अॼु जा नज़ारा तव्हांजे साम्हूं माशाल्लाह जाती शहर जा। हीउ जेको यूफोन जो टावर आहे यकीन असांजी क़रीब आहे पर तॾहिं बि तव्हांखे धुंधलो ॾिसण में पियो अचे। हीअ तव्हां नज़ारा ॾिसो पिया बिल्कुलु। उमेदु आहे त तव्हां ख़ुशि हूंदा। जेकॾहिं तव्हां फस्ट टाइम चैनल ते आहियो त चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं वीडियो खे लाइक करियो ऐं मुहबत जो इज़हार कमेंट्स में ज़रूरु कजो। ऐं माशाल्लाह अलाह खां उमेदु आहे त तव्हां ख़ुशि हूंदा। अॼु जो माना माशाल्लाह जेका नज़ारा तव्हां ॾिसण में अचो पिया साईं माशाल्लाह जिन सुबुह मां सवेरी वञी रहिया आहिनि साईं जो नालो अली हसन हसन मोहम्मद हसन माशाल्लाह सभु को पंहिंजे कमकार सां वञी रहियो आहे। ऐं उस्ताद माशाल्लाह मुंहिंजो तमामु बहितरीनु प्यारो वञी सम्झ में न आहे साईं जिन मूंसां गॾु। साईं केॾांहुं वञी रहिया आहियो? अच्छा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं जी मोहबत आहे माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह उस्ताद आहे माना। ऐं वॾी में वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो वञा त साईं सुबुह मां सवेरी फजर नमाज़ पढ़ी ऐं माशाल्लाह सवेरी निकिरंदा आहिनि पंहिंजे घर मां। मूं काफ़ी ॾिठो आहे साईं खे चकर माना असांजे पाड़े सिरी आहे माशाल्लाह। साईं सुबुह मां फजर नमाज़ पढ़ी रिज़्क़ रोज़ी जी तलाश में निकिरी वेंदा आहिनि। पोइ साईं जिन वरी सुम्हण जी नमाज़ पढ़ी ई पोयां वरी घर ॾाईंदा आहिनि। सुभान अल्लाह साईं हीअ त माना तव्हांजी डेली आदत आहे साईं अल्हम्दुलिल्लाह। ऐं साईं अॼोकी माक ॾिस कीअं ख़तरनाक आहे। इहा माक मूं त अॼु ॾिठी आहे माना काफ़ी साल माना हिकिड़े साल खां पोयां आहे साईं अॼोकी माना हिकु माक वॾी माक आहे माना यको माना धुंधलो करे छॾी आख़िरी माक आहे। सुभान अल्लाह। हीअ तव्हां ॾिसो पिया मोटरसाइकिल वारो मञे पियो त उन बती माना चालू आहे छाजे करे त रोशनी जे हिसाब सां त नज़र कोन थो पए। त अलाह खां दुआ आहे त अलाह तबारक ताला असांखे दुनिया ऐं आख़िरत में कामयाबी कामयाबियूं अता फ़रमाए। तव्हां सभिनी खे माशाल्लाह यार ॾिसो सीन ॾाढा प्यारा आहिनि। तव्हांखे छा ॾेखारियूं हीअ पार्क जे यकीन असां क़रीब चुका आहियूं। पार्क जे असां क़रीब पहुची चुका आहियूं। हीअ पार्क आहे यकीन असांजी जाती शहर जो। तव्हांखे हुन पार्क जो अंदाज़ो ॾेखारियूं। माशाल्लाह ख़ुशि हूंदा जिते बि हुजो। अॼु जो यार जेको सीन लॻे थो तव्हांखे अलाह पसंदि आयो हूंदो या न। मूंखे त ॾाढो पसंदि आयो। मोबाइल जे ज़रिए उहा माशाल्लाह पंहिंजे हिसाब सां ॾाढो साईं शबीर आहे असांजे पाड़े सिरी आहे माशाल्लाह वञी रहियो आहे। साईं केॾा विया हुआ? साईं बिस्किट वठण विया माशाल्लाह। ॾिसो साईं हथ में बिस्किट पई ऐं ॾेखारियो थोरो माशाल्लाह बहितरीनु। साईं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे माशाल्लाह बहितरीनु। साईं माना जेकी बा शबीर आहे माशाल्लाह जेके बि असांजे पाड़े सिरी आहिनि न माशाल्लाह ग़रीब तबके जे हिसाब सां माना तालुकात रखंदा यानी गुरबत जे हिसाब सां। ॿियो एतिरो को माल मिल्कियत वारो को बि न आहे असांजे पाड़े में पर बहरहाल सभई ख़ुशि आहिनि मुहबत में। अलाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे माशाल्लाह। यकीननि हाणे असां पंहिंजे शहर जाती शहर में दाख़िल थी चुका आहियूं। यकीननि सुबुह मां काफ़ी दुकान बंदि आहिनि अञा। यकीननि को नाश्ते जी तलाश में को बिस्तरे ते पियो हूंदो को अञा इंतज़ार जे लाइ सोचे रहियो हूंदो। पर अॼु माना जेको नज़ारो आहे तमामु बहितरीनु नज़ारो आहे तमामु बहितरीनु। हितां तव्हां ॾिसो पिया शहर में यानी शहर जी तरफ़ जेॾां वञी रहियो आहियां त ॾिसो सफ़ा ऊंदाही लॻी पई आहे। यकीननि वरी हिन पासे तव्हां ॾिसंदा माक जे हिसाब सां यानी माक जो जेको सीन आहे न उन हिसाब सां का शइ ॾिसण में कोन थी अचे। अगरि तव्हां एॾियूं मुहबत वारियूं वीडियो वधीक ॾिसणु चाहियो था त असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं वीडियो खे लाइक करियो। जज़ाकल्लाहु खैरा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।